नाज़रीन अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी के को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी आज सुप्रीम कोर्ट में ज़मानत मंजूर थियण जी ख़ुशी में नवाब शाह प्रेस क्लब में सवे पीपल्स पार्टी जा जाला जेके यूथ विंग सपाफ ऐं ॿिया जेका अॻवान जेके पीपल्स लायर फोरम जा अॻवान हिते मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त आसिफ अली ज़रदारी जेका रहाई थी आहे जेका ज़मानत थी आहे त हुनखे हू कीअं पता सम्झनि। या कापा भर धरणा ॾिना आहिनि असांखे वधि मां वधीक ख़ुशी आहे ऐं इंशाअल्लाह तव्हां जेके माण्हू कूड़ा केस पिया कनि आसिफ साहिब ते उन्हनि जे मुंहं ते हिकिड़ो मोचड़ो आहे असांखे तमामु घणी ख़ुशी आहे। वधाइण खां असांखे इंशा जो इंतज़ारु आहे असां यदि फरियाल साहिबा रहिया हिते वधि मां वधि सघंदा आहियूं उहा रहिया थी उन बि तव्हांखे इहो ई प्रोग्राम मिलंदो ऐं ईअं तव्हांखे हज़ारे माण्हू मिलंदा ऐं असांखे तमामु घणी वधि मां वधि ख़ुशी आहे। महिरबानी। ख़ुशी थी आहे जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जे कोर्ट जे तरफ़ां ॾिनल बेल ते ऐं असांखे इहा उमेद हुई त कोर्ट इंसाफ़ कंदी ऐं उहो अॼु इंसाफ़ कोर्ट कयो आहे ऐं असां माना वरी बि कोर्ट जा शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि असां सां एतिरो वॾो इंसाफ़ कयो ऐं इन खां इहा अवाम जी फतेह आहे पाकिस्तान जी अवाम जी फतेह आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सदाईं ग़रीबनि जे हक़नि जे लाइ विड़ी आहे ऐं अॻिते बि विढ़ंदी रहंदी। ख़ुशि आहियूं आम रवाज ईद हूंदी आहे पर अॼु असां ईद खां वधीक ख़ुशि आहियूं ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं कोर्ट जा ऐं असां उमेद रखूं था कोर्ट में अदीअ खे बि इंसाफ़ ॾींदी ऐं अदीअ जी ज़मानत थींदी। महिरबानी। ईद जो समय आहे ऐं असांजो काइच को चेयरमैन जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जेको कूड़ी हथकंडे केसनि में नेब जे हथां गिरफ़्तार थियो हुयो त हुनखे तक़रीबन 6 महीना थी विया आहिनि। उन जे हवाले सां हीअ असांजो अॼु ईद जो ॾींहुं आहे असां ईद जी ख़ुशी बहितरीन न मल्हाईंदा जेतिरो अॼु असां पंहिंजे काइज ईद जो समय जो आसिफ साहब जी रिहाई थी वई असांजी रिहाई कमेटी रंग लाथो इंशाअल्लाह अधी पर 16 तारीख़ आवाब आज़ाद थी वेंदी जीए भुटो। असां पीपल्स लायर फोरम जे तरफ़ां असांखे तमामु घणी अॼु ख़ुशी थी आहे। अॼु असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे असां ॿार में अॼु मिठाइयूं विरायूं ऐं हुते ख़ुशी मल्हाई आहे ऐं वरी प्रेस क्लब नवाब शाह ते हींअर हाज़िर थिया आहियूं ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। नाज़रीन अमी हिते आयल नवाब शाह प्रेस क्लब जे ॿाहिरां पीपल्स लायर फोरम जे अॻवान पीपल्स पार्टी जे अॻवान जो ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त अॼोको ॾींहुं जेको आहे हिन ॾींहं ते अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को चेयरमैन जेका उनजी ज़मानत मंज़ूर थी आहे असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। हिन जो इहो चवणु आहे त पीपल्स पार्टी जमहूरियत जी जेका पासदारी रखंदड़ पार्टी आहे ऐं असांखे अदालतनि मां हिकिड़ी सुठी उमेद हुई ऐं अॼु जेको आहे असां आसिफ अली ज़रदारी साहिब खे जेका ज़मानत मिली आहे इंतिहाई असांखे ख़ुशी थी रही आहे ऐं असीं उमेद था रखूं त पीपल्स पार्टी सिंध अंदरि जेको आहे सो मज़लूम माण्हुनि जे आवाज़ उथारण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी ऐं बेरोज़गारनि खे नौजवान रोज़गार ॾियण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी अवामी आवाज़ TV नवाब शाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk